बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां कॉम्प्लीमेंट लाइ पढ़ंदासीं। अॻ में असां ऑब्जेक्ट ताईं पढ़ी आया आहियूं। वधीक उन वीडियो खां ॾिसंदा त तव्हांखे तफ़सीली मालूमात ॼाण थी वेंदी। कॉम्प्लीमेंट छा आहे? वर्ड आर ग्रुप ऑफ वर्ड दैट कंप्लीट्स द मीनिंग ऑफ अ सेंटेंस। लफ़्ज़ हुजे या लफ़्ज़नि जो मेड़ जेको जुमिले जे मफ़हूम खे क्लियर करे। असल में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ऑब्जेक्ट नाहे ईंदो सेंटेंस में, पोइ उहो ऑब्जेक्ट नाहे हूंदो, का ॿी शइ हूंदी आहे। उहा शइ या उहो लफ़्ज़ छा कंदो आहे? सब्जेक्ट जे या ऑब्जेक्ट जी माना खे कंप्लीट कंदो। हाणे हीउ जुमिलो आहे, ॾिसो, ही इज़ अ टीचर। हाणे हिते जेको टीचर लफ़्ज़ आहे इहो ऑब्जेक्ट नाहे, छो त ऑब्जेक्ट जे बारे में पढ़ी आयासीं। तव्हां वधीक पोइयां वीडियो ज़रूरु ॾिसंदव त ऑब्जेक्ट जंहिं ते सब्जेक्ट वर्ब जो असरु थिए, यानी फेल जो असरु थिए। हाणे हिन जुमिले में फेल वर्ब ई कोन्हे त असरु कीअं थींदो? ठीकु आहे, ही प्रिपोजिशन बि कोन्हे, तंहिंजे करे टीचर जेको आहे इहो छा थींदो? ऑब्जेक्ट न थींदो, छो त वर्ब कोन्हे। हाणे तंहिंजे करे टीचर जेको आहे उहो कम्प्लीमेंट थींदो कंहिंजी? ही जी। ॾिसो, ही इज़ अ टीचर, ही उस्ताद आहे। कंहिंजी क्लियर थो करे ही जी माना खे। ठीकु आहे। या हे ॿियो लफ़्ज़ आहे आई फील सॉरी, मूंखे ॾुखु थिए थो या ॾुखु थींदो आहे। हाणे ॾिसो त हिते जेको जो फील ते कोई, फील जो जेको आहे सॉरी ते कोई असरु कोन्हे। ॾुखु थियण ते कोई असरु न आहे, थियण जो ॾुख ते कोई असरु न आहे। ठीकु आहे। त सॉरी ऑब्जेक्ट कोन्हे, छो त फील जेको वर्ब आहे इन जो हिन जे मथां असरु ई कोन्हे। ठीकु आहे। त सॉरी जेको आहे हिते फील जे लाइ छा थींदो? थींदो। ठीकु आहे। टाइप्स ऑफ कॉम्प्लीमेंट ॿ थींदा आहिनि, या त सब्जेक्ट कॉम्प्लीमेंट या ऑब्जेक्ट कॉम्प्लीमेंट। वर्ब जी कॉम्प्लीमेंट थी आहे असां हिते। हाणे सब्जेक्ट कॉम्प्लीमेंट यानी सब्जेक्ट जी पूरा कंदड़ छा हूंदी आहे? डिस्क्राइब द सब्जेक्ट। उहा छा कंदी आहे? सब्जेक्ट जी वज़ाहत कंदी आहे, सब्जेक्ट जे बारे में ॿुधाईंदी आहे। ऐं ऑब्जेक्ट कॉम्प्लीमेंट ऑब्जेक्ट जे बारे में। हाणे ॾिसो, सब्जेक्ट कॉम्प्लीमेंट जो मिसाल आहे शी इज़ अ नर्स। हाणे जेको नर्स आहे न, नर्स, इहो कंहिंजे बारे में ॿुधाए थो? शी जे बारे में। शी छा आहे? सब्जेक्ट आहे। नर्स कॉम्प्लीमेंट आहे, उहा कंहिंजी थींदी? शी जी थींदी। ऐं ॿियो ऑब्जेक्ट कॉम्प्लीमेंट हूंदा। हीउ ॾिसो, वी सिलेक्टेड हिम अ लीडर, द लीडर। असां हिन खे अॻुवाण चूंडियोसीं। हाणे ॾिसो त जेको लीडर लफ़्ज़ आहे न, लीडर ऑब्जेक्ट न आहे, हिम ऑब्जेक्ट आहे। ऐं लीडर वरी हिम जे बारे में ॿुधाए थो। कंहिंखे चूंडियोसीं? हिन खे। छा चूंडियोसीं? लीडर। लीडर हिन जे बारे में ॿुधाए थो। तंहिंजे करे जेको हिम आहे उहो ऑब्जेक्ट आहे, ऐं लीडर वरी इन जे हिन हिम खे छा थो करे? मफ़हूम खे क्लियर थो करे, कंप्लीट थो करे। तंहिंजे करे इहो कॉम्प्लीमेंट आहे कंहिंजो? हिम जो। ॿियो असां पढ़ियोसीं एडवर्बियल। एडवर्बियल उहे वर्ड्स, फ्रेज़ आर क्लास डेट एक्स लाइक इन एडवर्ब। इहे छा हूंदा आहिनि? या त वर्ड हूंदा आहिनि, या फ्रेज़ हूंदा आहिनि, या क्लास हूंदा आहिनि जेके एडवर्ब वारो कमु कंदा आहिनि। छो त जुमिले में मां तव्हांखे ॿुधायमि त 5 शयूं हूंदियूं आहिनि: सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लीमेंट ऐं एडवर्बियल। हाणे जेके एडवर्बियल हूंदा आहिनि, या इहे एडवर्ब लफ़्ज़ हूंदा आहिनि, या फ्रेज़ हूंदा आहिनि, या क्लास हूंदा आहिनि, जेके एडवर्ब जे माना खे, वर्ब जी माना खे वधीक डिफाइन कंदा आहिनि। हाणे ॾिसो, ही स्पीक्स सॉफ्टली, ही नरमीअ सां ॻाल्हाईंदो आहे। सॉफ्टली जेको आहे इहो एडवर्ब आहे, छो त इहो स्पीक जी माना खे वधीक मॉडिफाई करे थो। ठीकु आहे। त इहो छा थींदो? जेको सॉफ्टली आहे जो जेको आहे इहो एडवर्ब आहे। हिते इहो ऑब्जेक्ट न आहे, हीउ एडवर्ब आहे। स्पोक विथ काइंडनेस, ही नरमीअ सां। हाणे जेको विथ काइंड आहे न, काइंडनेस, इहो फ्रेज़ आहे जेको कंहिंजे बारे में ॿुधाए थो? ॻाल्हाइण जे बारे में। ठीकु आहे। त इहो हिते छा थींदो? एडवर्बियल थींदो। पार्ट्स ऑफ सेंटेंस घणा थी विया? 5। सब्जेक्ट, वर्ब, जेको आहे एडवर्बियल। 5 डिटेल कंप्लीट थी, वधीक तफ़सीली मालूमात हासिल थी।